Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. चाचा पालक कीअं आहे? नहीं भाजी आ ताज़ी भाजी आ। हाँ जी बाबा तव्हां दा रायता 40 रुपया किलो आ। 30 रुपए किलो खां मथे टको बि न ॾींदी साईं। 30 रुपया किलो जो तव्हां दा रायता बा। 1 किलो साफ़ साफ़ तोर। फहद तू आई हिते? जी मिस तव्हांखे परे खां ॾिसी भॼंदो आयो आहियां। वेरी गुड फहद, तू हाणे माशाल्लाह वॾो थी वियो आहीं। पर हिते कैसा गॾायो आहीं? बाजी सां नयो घर हिते आ। बाजी तव्हां अचो न। ईंदसि, मां ज़रूर ईंदसि। पुट शहरी तोखे त अॼु नौकरीअ जे इंटरव्यू लाइ वञिणो हो। हाँ बाबा, बस चाय पी निकिरां थो। पर बाबा नौकरी जे लाइ ॼण त माण्हू हुन नग में सिलेक्ट करे छॾिया आहिनि, सिलेक्शन थी चुकी हूंदी आहे। हाणे त मूंखे ईअं लॻंदो आहे त हिन अख़बारुनि में नौकरियुनि जा इश्तिहार हिकु धोखे खां सवाइ कुझु बि न आहे। इहे ख़ुशियूं असांजे लाइ न आहिनि बाबा। पुट मूं स्कूल जे मास्टर हुजण जे बावजूदि तुंहिंजे ऐं कंवल जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ सपना ॾिठा हुया। तोखे सुठे स्कूल ऐं कॉलेज में तालीम ॾियारी, पर बाबा तोखे सुठी नौकरी वठी ॾियणु यार मुंहिंजे वस में न आहे। तूं हिमत न हार। ख़ुशियूं बि सावण जे बादल जियां हूंदियूं आहिनि, केॾी महिल किथे बि वसी पवंदी। चङो बाबा, मां हाणे हलां थो, मुंहिंजे लाइ दुआ कजो। ठीकु आहे बाबा, अलाह चङाई करे। बाबा जीअं भाॼीअ खे जानवर बि न खाइनि, हाणे इंसान मजबूरी में पिया खाइनि। कंवल पुट, महांगाईअ जो राकास असांजे सफ़ेद पोश माण्हुनि खे गिड़काए रहियो आहे। इंसान त शायदि बचाए बसि हाणे रुगो बचिया आहिनि माण्हू जेके पिया पाण में हिक ॿिए खे पटे। सच था चओ बाबा, इंसान वाकई विञाइजी वियो आहे। भला बाबा अदा शेरी काॾे विञाइजी वियो आहे? शहरी नौकरीअ जे लाइ वियो आहे। दुआ करे त मायूसी जे पाछनि बजाए हुन जे अखियुनि में रोशनीअ जी लाट हुजे। इंशाअल्लाह बाबा, अॼु त शेरी की नौकरी ज़रूर मिली वेंदी। चङो बाबा, मां हलां थी मंझंदि जी मानी तयारी करण। ठीकु आहे पुट। मम्मा मां समझी सघां थी, मां अदा अयास जे करे तमामु घणी परेशान रहंदी आहियां, पर छा कजे। चोली जी ख़ुदकुशी खां पोइ अदा अयास पंहिंजे चपनि जी मुर्क विञाए वेठो आहे। आलिया, चोली जी ख़ुदकुशी जो ॾुख मूंखे बि आहे, पर छा कयां हा। अयास ऐं चोलीअ जे विच में मज़हब जी जेकी लीक हुई, उन लीक खे उरांघण चोली असांजी फैमिली लाइ ॾुखियो हुयो। अयास जी अखियुनि में ज़िंदगीअ जी लाट ॿरंदी हुई, जिन चपनि ते हमेशह मुर्ख जी देवी नचंदी हुई, हुननि चपनि ते हाणे छिनल छेर ऐं विखरियल घुंघरू कीअं ॾिसां। हालिया ई मुंहिंजी केॾी बेवसी आहे। सब कुछ वो थे, पर पंहिंजे पुट लाइ कुझु नथी करे सघां। रो न मम्मा। ॾिसो, मां बि अदा अयास सां एतिरो ई प्यार कंदी आहियां जेतिरो अव्हां कंदा आहियो। अदा अयास जी हालत ॾिसी मुंहिंजियूं बि अखियूं भरिजी ईंदियूं आहिनि, पर मां उन्हनि लुड़गनि खे लिकाए पंहिंजी चपनि ते मुर्ग सजाए
हुन जी कमरे में वेंदी आहियां ऐं मम्मा मूंखे मुर्कंदे ॾिसी अदा अयाज़ जे चपनि ते बि मुर्क उभरी पवंदी आहे। उहा मुर्क जंहिंमां ज़िंदगी जो एहसास थींदो आहे। मम्मा तव्हां फिक्र न कयो, अल्लाह कंदो त सभु बहितर थी वेंदो। आहिस्ते आहिस्ते सभु ठीक थी वेंदो। जूली, तूं मूंसां केतिरो प्यार कंदी आहीं? मुंहिंजे मन में जेका तुंहिंजे प्यार जी गहराई आहे उन जी उनाई समुंड जी उनाई खां वधीक आहे। ऐं तूं? मां? जूली, धरतीअ खां वठी आकाश ताईं जेतिरो बि प्यार आहे मूं वटि उहो तोलाए त आहे। अयास, तुंहिंजे प्यार सां गॾु धरती ऐं आसमान जे विच में हिकु दीवार त आहे जंहिंजे हिकु पासे तूं ऐं ॿिए पासे मां बीठी आहियां। असां हिक ॿिए खे ॾिसी त सघूं था पर हथ वधा करे छुही नथा सघूं। उन ॿिन्हिनि जे विच में समुंड बि त आहे न। काश अयास प्यार करण खां पहिरियों हिक ॿिए खे सोचे ॾिसूं छा असांजे प्यार जो बंधन कचो धागो साबित थींदो। शायदि ईअं न थिए, छाकाणि त बज़ाहिर नज़र ईंदड़ ही कचनि धागनि जो बंधन अंदरां ॾाढो मज़बूत आहे, जेको रंग ऐं नस्ल खां आज़ाद, मज़हब ऐं असूलनि खां लापरवाह आहे, जेको सिर्फ़ पंहिंजे मन जी ॻाल्हि मञींदो आहे। तूं मूं ते एतबार कर, ही बंधन जूली त घर खां ॿाहिरि वेंदी न आहे, पोइ अचानक ॿुधाए बग़ैर केॾां हली वई। ख़ुदावन जूली खे पंहिंजी पनाह में रखजांइ। मिस्टर शहरयार, तव्हांजो तालीमी रिकॉर्ड त A1 आहे, पर तव्हांजो माइनस पॉइंट आहे त तव्हांखे कम जो एक्सपीरियंस न आहे। मैडम, इहा माइनस पॉइंट मुंहिंजी ई न बल्कि हर उन नौजवान जी आहे जंहिं वटि तालीम त आहे पर सिफारिश जी का चिट कोन्हे। मैडम, जॾहिं अहिड़े नौजवान खे जॉब ई न मिलंदो त एक्सपीरियंस किथां ईंदो? तुंहिंजी इहा दलील मूंखे वणी आहे, पर मां कुछ टाइम ताईं तोखे ट्रायल बेसिस ते रखां थी, अकाउंट ऑफिसर रखां थी, पर तुंहिंजी सैलरी मां तुंहिंजो कम ॾिसी ही डिसाइड कंदुसि। थैंक यू मैडम। तूं मुंहिंजो सेक्रेटरी बुखारी साहब खे वञी रिपोर्ट कर, वो तोखे सॼी डिटेल ॿुधाए छॾींदो। पर मिस्टर शहरयार, मूं वटि वक़्त जी क़दर, पंहिंजे कम सां इंट्रस्ट ऐं राज़दारीअ जी वॾी अहमियत आहे। इहा शइ यादि रखजो। ओके मैडम, आई विल ट्राई माय बेस्ट। शानू, ओ शानू, अरे उथु निभागा थोड़ी गुज़री वियो आ, उथु मथे। अरे उथु निभागा, हिन वक़्त ऐं सुम्हण निभागनि माण्हू जो कमु आहे। आई अजाई उथाई बाबा, किथों मां सुठो ख्वाब ॾिसी रहियो ऐं मुंहिंजी शादी थी रही ऐं मुंहिंजे मुंहं ते मोड़ बि बदल आहे, सॼा ख्वाब टोड़े छॾी बाबा। पुट शानू आज़र, हाणे ये ॾींहं ॾिठे जो ख्वाब ॾिसणु बंदि कर। अॼु मां तयारी करे वञा थो अदा मुराद सां कचहरी ते, जीअं कुझु पैसा वठूंसि त तुंहिंजी शादी कराए। बाबा,
हिकु मनो शादी जी तारीख़ वती अचे पुट पहिरियों जाइ त ठराए बाबा हीअ जो जाइ आहे फर्स्ट क्लास त लॻी पई आहे पुट तव्हां शहर जी छोकिरी आहे पढ़ियल लिखियल छोकिरी आहे उहा हिन घर में कीअं रहंदी असुल त हितां जी आहे हा पुट मञा थो त असुल हितां जी आहे पर हाणे हू शहर में थी रहे शहर ऐं ॿाहिराणे जे माहौल जो काफ़ी फ़र्क़ु आहे हाणे शहर में वही त शादी कयो रहणो तव्हांखे पोइ हिते ई अथसि अरे उथो हाणे उथो भागा वञी ॿनी ॿार जो कमकार कर मां वञा थो शहर ऐं शाम जो ईंदुसि अबा हथ थो ॿुधाए अरे चङो हाणे बस चयुमि न वञ ॿनी ॿार जो कमकार करिया त मां बिना आदा मुराद सां मिलण बुबा शादी ॻाल्हि कढंदे न हा रे हा हा बाबा जेके बि सपना मूं ॾिठा हुया उहे सभु तव्हांजी दुआनि सां साबिया थिया आहिनि शेरी पुट मुंहिंजी हर दुआ तुंहिंजे ऐं कमल जे लाइ त आहे बाबा जेकर मुंहिंजो वस पुॼे न त मां पंहिंजी रत जो आख़िरी फुड़ो बि पंहिंजी कमल खे ॾेई छॾियां अदा असांखे हाणे मिठाई खाराइजांइ बाक़ी सभु कुझु पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जे लाइ छॾे ॾे कमल पहिरियां तूं हिन घर मां वेंदीअ ऐं पोइ मां पंहिंजे बारे में कुझु सोचींदुमि ॾिसो था न बाबा पंहिंजी शादी जी ॻाल्हि ॿुधी कीअं भॼी वई बाबा मां ठीकु थो चवां न पहिरियां कवल पोइ मां हा पुट इन फ़र्ज़ मथां तुंहिंजी अमल जो मुंहिंजे मथां कर्ज़ु आहे जंहिंखे हर सूरत में लाहिणो थो चाहियां शुक्र आहे रब जो तोखे नौकिरी मिली वई आहे त मां तुंहिंजे मामे धनी बच्चा खे फ़ोन करे ॿुधाईंदुसि त शादीअ जी तयारी करे फ़िलहालु मामा खे तव्हां कुझु बि न चओ छो त फ़िलहालु मुंहिंजी नौकिरी सिर्फ़ु ट्रायल बेसिस ते आहे कंफर्म थींदी पोइ तव्हां भले उन्हनि खे चइजो हिकु ॻाल्हि पुछां जी बाबा पुछो भला तूं शकील ऐं कमल जी शादीअ में ख़ुशि त आहीं न तव्हां ऐं मुंहिंजी मरहूमा अमर जी ख़ुशी अगरि हिन शादीअ में आहे त मां बि ख़ुशि आहियां बाबा जे तूं ख़ुशि आहीं त मां बि तुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि आहियां मम्मा अव्हां जी तबीयत त ठीकु आहे न हाँ बेटा बस मिड़े थोरो थक आहे रेस्ट कंदम तो कुछ रिलैक्स थी वेंदसि तो ॿुधाए आयास मानी खाधी या न मम्मा मंझंदि त मां हुनखे ज़बरदस्ती मानी खाराए छॾी हुई पर राति जी मानी अलाए खाए थो या न आलिया आयास मुंहिंजे चवण ते त मानी खाईंदो कोन तूं वञी चओ मथां तुंहिंजो चवण करे ठीकु आहे मम्मा मां हुनखे चवां थी मम्मा अव्हां इलाही थकिजी विया आहियो मां अव्हां लाइ चांहि मोकिलियां मुंहिंजा बच्चा चांहि मोकिलींदी त खोड़ सारी दुआऊं मां तुंहिंजे लाइ कंदुमि जी इहा ॻाल्हि आहे त मां पंहिंजी प्यारी मम्मा जे लाइ पंहिंजे हथनि सां चांहि ठाहे खणी थी अचां थैंक यू मेरा बच्चा थैंक यू सो मच हाँ डेविड काथे आई तो मुझो कम कर तुमजो कम भी थी वेंदो बाबा खुदाए वास्ते न सिगरेट के तो छलायो हिक गी खंग वरी मथा ये सिगरेट आखिर न सिगरेट में जान छो न ता छडायो
धीअ जॾहिं जान निकिरंदी तॾहिं सिगरेट जी आदत बि निकिरी वेंदी। वाह बाबा वाह, सिगरेट न छॾण जो जवाज़ त वाह जो ॻोल्हियो अथई। डॉक्टरनि तव्हांखे चयो न आहे त ही सिगरेट तव्हांजे लाइ नुक़सानदा आहिनि। बस धीअ हाणे त ख़ुशि आहीं न? बाबा मूंखे वक़्ती ख़ुशी नथी खपे। मूंखे ख़ुशी ॾिसण थो चाहीं त महिरबानी करे हिन बुराई मां हमेशह लाइ पीछो छॾायो। ठीकु आहे धीअ, ठीकु आहे, जीअं तूं चवें थी तीअं कंदुसि, पर तूं वञे केॾां थी? बाबा हिकु ॿार जे होमवर्क जे लाइ किताब ऐं कापियूं वठणा आहिनि, से वठी अचां थी। भला तूं ट्यूशन जे बारे में शेरीअ सां ॻाल्हायो? बाबा अदा ईंदो त ॻाल्हाईंदसि, पर मां नथी सम्झां त अदा खे कोई एतिराज़ हूंदो। बसि रुगो अचण वञण जी कन्वेंस जो प्रॉब्लम आहे। उहो हल थी वञे त ही ट्यूशन तमामु सुठी आहे। उमेद आहे त फहद जी मां बि हिन मसइले खे ज़रूरु सम्झंदी। चङो बाबा, मां हलां थी। भला भाई। डेविड, मूंखे लॻे थो त अॼु असांजी हिन कचहरीअ जो को ख़ासि मक़सदु आहे। हा, तॾहिं त अॼु तव्हां सां गॾु हिते आहियां। कोई जल्दी कर, ॿुधाए न। जोनी मामू, तव्हांजो बिज़नेस कीअं थो हले? ज़बरदस्त, यसू मसीह जा लख कुर्बान। पर डेविड, मां अञा थोरो अॻिते वधणु थो चाहियां। मामू, अॻिते वधण जो रस्तो मां ॾेखारियां? डेविड, लॻे थो त तोखे नशो चढ़ी वियो आहे। तूं पंहिंजो ज़ाती गैरेज पी वञ। उहे हाणे मूंखे अॻिते वधण जा अजायो रस्ता ॾेखारे करे छो थो बहलाए? लॻे थो त तोखे नशो चढ़ी वियो आहे। नशे में त आहियां, पर एतिरो होश अथमि त मूं तव्हांखे छा चयो? भला उहो कहिड़ो रस्तो आहे जो मां पंहिंजे हिन नंढड़े बिज़नेस खे वधाए अञा वॾो बिज़नेस करे वञा? उहो रस्तो आहे चूलीअ जे मौत जो नाटक। छा मतिलब? शाइस्ता मैडम चाहे थी त मां जूलीअ खे मारे छॾियां। जेकॾहिं तूं जूली खे मारण थो चाहीं त तुंहिंजे रस्ते में सभ खां वॾी रुकावट मां आहियां। डेविड, जूली तुंहिंजी भेण आहे। हा, पर माटेली भेण आहे। जोनी मामू, मूं कॾहिं चयो त मां जूली खे मारींदुसि? मां त नाटक कंदसि त जूली खे मारे हुनजो लाश समुंड में उछले छॾियो। पर जूली मुंहिंजी सॻी भाणीजी आहे ऐं मां हुनखे मरंदो कोन ॾिसी सघंदुसि। डेविड, तूं नाटक कर या फिल्म हला, पर ॻाल्हि ॿुध, जूली खे कुझु बि न थियणु घुरिजे। कुझु बि न थींदो। बसि हिन नाटक सां अयाज़ ऐं जूली जी शादी रुकिजी वेंदी ऐं हुन बदिले में असां मैडम शाइस्ता खां एतिरो कुझु वसूल कंदासीं त तव्हांजो बिज़नेस बि अॻिते वधंदो ऐं मुंहिंजो वॾो गैरेज बि खुली वेंदो। डेविड, तूं जेको चाहीं कर, पर सोचे सम्झे कजांइ। ऐं मां पाण खे कंहिं बि मसइले में इन्वॉल्व नथो करणु चाहियां। मूं जूली खे तकलीफ़ पहुचाइण जी यसू मसीह खां माफ़ी घुरी आहे। Go to hell, जोनी मामू। सॉरी, धक्का न लॻो। सॉरी हिन लफ़्ज़ खे त अंग्रेज़ी डिक्शनरी मां कढी छॾिजे। ॿिए जी जान वई, तुंहिंजी सॉरी। ग़लती तव्हांजी बि आहे, मुंहिंजी बि आहे, हिसाब बराबरि। ऐं जेको मूंखे धक लॻो आहे उहो उन लाइ त मां तोखे सॉरी चयो न, पर तूं अजीब छोकिरी आहीं। मां बददिमाग़ आहियां ऐं तूं? मां
चई सघे थी त चरियो। तूं चरियो आ? हा, कॾहिं कॾहिं बदिमाग़ टकिरजी वेंदी आहे त चरियो करे छॾींदी आहे, जीअं तूं करे छॾियो आहे। हाणे घणो फ्री न थी, परे थी त मां वञा। पोइ वञ न, मां बि वञा। परेशान यार, ये तो खबर है कॾहिं को शादी करी। यार तारिक, तोखे त सदाई ॿियनि जी शादी जी लॻल आहे। यार मूंखे त लॻे थो हिन वारी त हीअं पैदा ई न थी आहे। तू तो चुप कर मोहनरा। हा यार, मोहनरो आहियां तॾहिं त पुपी संग ॾियण लाइ तयार आहे। होॾां मासी वरी इलाज थी करे, चाचो वरी अब्बा खां कावड़ियो थो वञे, मामो त रोज़ अम्मा ॾे पंध थो करे। वाह साईं वाह, उहा ॻाल्हि कर जेका ठही। कीअं तारिक? ॾिस त घर में पूरी मानी भी पिंडिया ते नथी मिलेसि, हिते वरी लही तूं करे। तारिक मुड़सा भलो जंहिंजे लाइ माण्हू रिश्ता खे भॻाईंदा। तोबा तोबा, तव्हां त अंदर ई साड़े छॾींदा आहियो। कवल जी कुछ सूर झको थियो? हाँ बाबा, काफी आराम आहे। इंशाअल्लाह सुबुह ताईं सूर सफ़ा ख़त्म थी वेंदी। हाणे ॿियो को बि कमकार न कजां, सिर्फ़ आराम कजां। बाबा मां आराम कंदसि त मानी केरु पचाईंदो? तूं हिनजी परवाह न कर, अंडनि जो बोड़ मां पाणे ठाहे वठंदुसि। बाक़ी रही मानी, उहो शेरीअ खे चवंदुसि त तंदूर तां वठी ईंदो। हूअ बि तुंहिंजी शादीअ खां पोइ इहो कमु मूंखे ऐं शेरीअ खे त करिणो आहे। बाबा फिलहाल त मुंहिंजी शादी जे बारे में सफ़ा बि न सोचो, बसि रुगो इहा दुआ कयो त अदा जी जॉब परमानेंट थी वञे। मुंहिंजी हर दुआ तव्हां ॿिन्ही जे लाइ त आहे। अरे यार हेॾा तूं काॾे कावड़े थो? शानू तू ॿुधाए न त कॾहिं तूं शादी करी? यार तारिक, मुंहिंजी शादी में बि घणो टाइम कोन लॻंदी। अॼु बाबो वियो आहे न शहर, पुफड़ था मिलण, ऐं हुन खां पैसा बि वठंदो। बसि रुगो जॻह ठही पई, बाक़ी शादी बि करे वठंदा। काश को मुंहिंजे पीउ जो बि रिश्तेदार शहर में हुजे। यार शानू, मूंखे त अलाए छो लॻंदो आहे त तुंहिंजी शादी ई न थींदी। ओयो वजाने लॻो न भाग ही मुरलू। सलीमा तोखे भला ईअं छो थो लॻे? इन लाइ त तोहारी माइटाणी शहर में थी रहे। शहर में थी रहे त पोइ भला शादी? यार शहर वारनि खे ॻोठ में अचणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे भाऊ। बरोबरु सलीमा, यार तूं बि मुंहिंजो दिमाग़ फेराईंदो आहे। तोखे ख़बर न आहे नंढपिण वारी कवल मुंहिंजे नाले थियल आहे। जेतिरो न मां हुनखे चाहींदो आहियां, उहो बि मूंखे ओतिरो ई चाहींदी आहे। कमल, ही तोखे हथ में छा थियो आहे? धकु लॻो अथई छा? हाँ अदा, हुयो हिकु चरियो कार वारो, सफ़ा मारे ई पे। धकु घणो त न थई लॻो न? हल त डॉक्टर खे ॾेखारे। न अदा, खेर आहे। बाबा मालिश कई हुई, मिड़ई हल्को सूर अथम, इहो बि लही वेंदो। बाबा तूं परेशान न थी, अहिड़ो को घणो धक नाहे, मामूली धक अथसि, अलाह ख़ैर कंदो। तूं हिकिड़ो कमु कर यार, तंदूर तां वञी मानी वठी आ। अदा अॼु बाबा असां लाइ अंडनि जो बोल ठाहींदो। डेविड, असांजे मज़हब में क्रिश्चियन औरत सां शादी करण जी इजाज़त आहे। इन जे करे अयाज़ कुछ भी करे सके थो। मां तोखे वात घुरी कीमत सिर्फ इन करे ॾियां पई, तो ईअं थियण बिल्कुल भी न ॾींदे। मैडम डोंट वरी, इहा शादी मां थियण कोन ॾींदुसि, छो जो इन जो जवाज़ मूं वटि आहे। कहिड़ो? जेकॾहिं जूली अयाज़ सां शादी करणु चाहे थी त अयाज़ खे हुन जे बदिले में पंहिंजी भेण ॾियणी पवंदी मूंखे, याने पंहिंजी भेण जो रिश्तो। ऐं इहो मसइलो अयाज़ ऐं जूली लाइ मुश्किल हूंदो। हा, तूं बिल्कुल ठीक पियो चई। अयाज़ पाण त जूली सां शादी करे सघे, पर पंहिंजी भेण सां कॾहिं भी ईअं थियण न ॾींदो। डेविड ही चेक, हिन में पूरा 10 लख आहे। बाक़ी जीअं तूं मुंहिंजो कमु कंदो वेंदे, तुंहिंजी रक़म मिलंदी रहंदी। ओके मैडम, बेस्ट ऑफ लक। हूंदी जंहिंजी बि दिल में का जुनून जी चाहता,
जही जीब दिल में का जुनून जी चाहता इहा चाहतई हूँ दी प्यार जी बादता चाहता। ड्रामा सीरियल चाहत जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।